मारवाड़ी ढाटकी सिंधी गीतनि जो बादशाह फ़नकार हैदर रिंद, जेको यकीनी तौर ते छाछरे तालके जे ॻोठ करीमदाद जे तड़ सां त तालुक़ु रखंदड़ हुयो, पर दिसंबर 2021 जे पछाड़ के हफ़्ते में जॾहिं हू असां खां विछड़ी दूर आकाश ॾांहुं हलियो वियो त उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं राजस्थान सेक्टर खां वठी समूरे थर जे इन्हनि भिटनि खां वठी कारूंझर, कींझर ऐं कश्मीर ताईं, कराचीअ खां पारकर ताईं केर बि दर्द दिलि रखंदड़ माण्हू उनखे विसारे नाहे सघियो। हिकिड़ी उहा दुनिया जेका ढाटकी, मारवाड़ी ऐं सिंधी लोक गीतनि सां बेइंतहा दर्जे जो प्यार ऐं मोहबत करे थी, उहा दुनिया त यकीनी तौर ते हैदर रिंद खे कॾहिं विसारे ई नथी सघे। हैदर रिंद जंहिंजे ॻाइण जो अंदाज़ ऐं स्टाइल मुकमल तौर ते सिंध जे समूरनि फ़नकारनि खां निरालो ऐं नए रंग ढंग वारो हो। जेतोणीकि हुन जे गायकीअ जे अंदाज़ में सादगी ऐं घटि तालीम जे हुजण करे तलफ़ुज़ ऐं जेको उनजो अंदाज़ हुयो लफ़्ज़नि जी अदायगी जो, उहो महसूसु थींदो हो, उनजी सादगी खे महसूसु कराईंदो हो, पर हुन जे आवाज़ में जेको दर्द हो, हुन जे आवाज़ ऐं आलाप में जेका उकीर हुई, जेको प्यार हो, उहो प्यार ऐं उहो उकीर सिंध जे कंहिं बि फ़नकार में ईअं मुमकिन आहे त ईंदड़ केतिरनि ई सालनि ताईं न अची सघे। हैदर रिंद जंहिं थर जी चूड़ो पाईंदड़ औरत खां वींदे विधवा बणियल औरत ताईं जे दर्द, प्यार ऐं मोहबत, विछोड़े ऐं वर्लाप खे ॻायो। हैदर रिंद जंहिं कुंवार जे सींगार खां वठी उन जे पंहिंजे माइटनि खां ऐं उन अबाणे घर खां साहिरनि जे घर तरफ़ रवानगीअ जे वक़्तु ॻाइजंदड़ ॾोरे वारे गीत में बि हैदर रिंद ॿियनि समूरनि फ़नकारनि खां सवायो थो लॻे। तंहिंजे करे यकीनी तौर ते दिसंबर 2021 असां खां हैदर रिंद जो विछोड़ो त वरितो आहे, पर उनजी मोहबत, उनजो प्यार, उनजी यादि, उनजी उकीर, उनजो समूरो रस भरियो, प्यार भरियो आवाज़ असां खां दिसंबर नाहे खसे सघियो। अॼु बि झरझंग में बकरार रेडार खां वठी हिकु पढ़े लिखे उन माण्हूअ ताईं, उन नौजवान ताईं जेको मारवाड़ी ढाटकी ऐं लोक गीतनि जे समूरे मंज़र सां, उन जे अहमियत ऐं अफ़ादियत सां प्यार करे थो, उहो हैदर रिंद खे विसारे नाहे सघियो। 80-90 वारे ॾहाके में, ख़ासि तौर ते 80 वारे ॾहाके में जॾहिं कैसेट जी दुनिया जो उरूज हूंदो हुयो, माण्हू हैदर रिंद जे गीतनि खे ॻोल्हींदा हुआ। म्यूज़िक सेंटर्स तां वॾे ऐं गरजंदड़ डेग वारे ख़ूबसूरत आवाज़ ते जॾहिं हैदर रिंद सां गॾु संदसि संगत में बीन ते जेके ॿिया हुन जा साथी फ़नकार बीन वॼाईंदा हुआ, ढोलक ऐं हारमोनियम जे इन समूरे मेलाप सां गॾु जॾहिं हैदर रिंद पंहिंजे मख़सूस स्टाइल सां गोॾे ते हथु हणी ॻाइणु शुरू कंदो त संदसि आवाज़ आसमान जे वुसतनि खे छुए वापसि वरंदो हो। हैदर रिंद 80 जे दौर जो बि फ़नकार हो त 90 ऐं 2000 वारे दौर जो बि फ़नकार हो। हू 2010 में बि ओतिरे ई उरूज सां मौजूदु रहियो ऐं हू 2020 जे पछाड़ी वारनि ॾींहंनि ताईं, 21 जे पछाड़ी वारनि ॾींहंनि ताईं, जेतोणीकि हूअ झूर पोड़ो थी चुको हो,
ऐं 70 वारी उमिरि खां बि मथे संदसि उमिरि अची चुकी हुई, पर उन जे आवाज़ में कोई फ़र्क़ु न आयो हो। तंहिंजे करे ईअं यकीन सां चई सघिजे थो त हैदर रिंद, तोखे केरु विसारियो साईं, तोखे केरु विसारियो साईं। हैदर रिंद, जंहिंजे ॻाइण जे दौरान थर जूं भिटूं रक़्स कंदे महसूसु थींदियूं हुयूं, थर जे भिटनि तां गुज़रंदड़ छांवरा ऐं लॻंदड़ लुकूं बि घड़ी खन साहीअ पटे हैदर जे समूरे आलाप जो सुरूर सांडे वरी अॻिते वधणु शुरू थींदियूं हुयूं। हैदर रिंद जंहिं थर खे, जंहिं खाहोड़ खे, पारकर खे, कंठे, मोराणे, कस, नारे ऐं पट खे ॻायो, जंहिं कुनरीअ खां वठी पिथोरे ताईं ऐं नारे ढोरे खां वठी खोखरा पार जे पदनि ताईं कई पंध कया, उन हैदर रिंद थर जे उहो कहिड़ो ॻोठु आहे, उहो कहिड़ो इलाइक़ो आहे जंहिंमें पंहिंजी वजत ते ऐं उन वजत जे दौरान ढोलक जी थाप ते हैदर रिंद जे सुरूर वारे उभरंदड़ आवाज़ केरु आहे जंहिंखे न जाॻायो, न प्यार अर्पियो। हैदर रिंद यकीनी तौर ते बेलोस ख़िदमत कई, ख़ासि तौर ते लोक मौसीक़ीअ में मारवाड़ी ऐं ढाटकी ॿोलीअ जी जेका ख़िदमत हैदर रिंद कई, शायदि ईंदड़ सदीअ ताईं, ईंदड़ ऐं गुज़रंदड़ जेको वक़्तु आहे उन जे पछाड़ीअ ताईं मुमकिन आहे त थर में वरी अहिड़ो को फ़नकार उभिरे जेको हैदर वारे इन अवामी ऐं ख़ूबसूरत स्टाइल सां ढाटकी ऐं मारवाड़ी गीतनि जी वरी वसकार करे ऐं उहे गीत ओतिरे ई उरूज ऐं ओतिरे ई वॾे मयार सां ईअं मौजूदु हुजनि जीअं हिन वक़्तु बि, जेतोणीकि हैदर रिंद त असां खां विछड़ी चुको आहे, पर संदसि आवाज़ जा मेमोरी कार्ड्स खेखड़े खां वठी थर जी लारीअ ताईं ऐं थर जी लांग जीप जेका वरवकड़ भिटनि में पंहिंजे हिकिड़े ख़ूबसूरत स्टाइल ऐं अंदाज़ सां मणे मण वज़न खणी ऐं केतिरनि ई प्यार अर्पींदड़ तोड़े विछोड़नि ऐं वसकारनि खे सारींदड़ मोटंदड़ ऐं वेंदड़ थर वासियुनि खे खणी ईंदी